दादू मां ख़बर ॾींदा हलूं त अदालती हुकुम ते असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीराणी पारां राति देर 2:30 बजे एंटी इंक्रोचमेंट पुलिस ऐं म्यूनिसिपल अमलो साण करे दादू न्यू चौक तां हद तकलियूं हटायूं वयूं, जंहिं में संदल रेड़ा, केबिनूं ऐं ॿियो सामान खणाए पंहिंजे तेवील में वठी छॾियो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर दादू मीडिया सां ॻाल्हियूं कंदे चयो त अदालती हुकुम ते फ़िलहाल SSP मोड़ खां कॉलेज रोड ताईं गैर कानूनी हद तकलियूं हटायूं वयूं ऐं बाद में पूरे शहर अंदर गैर कानूनी हद तकलियूं हटायूं वेंदियूं, जॾहिं त रस्ते ते रखियल सामान तेवील में वरितो आहे। कुझु मालिक पाण खणाए विया आहिनि। हिन वधीक चयो त कंहिं बि दुकानदार शहरी कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदो हिन ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। हिन वधीक चयो त ट्रैफिक पुलिस सां मीटिंग कई आहे। पुलिस खे पिणु पाबंद कयो वियो आहे त न्यू चौक तां सभिनी रिक्शाउनि जो बीहण बंदि करे पंहिंजी सही नमूने सां ड्यूटी कनि, न त इन्हनि ख़िलाफ़ बि कानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।